अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 31। अनूअ जो सॼो बूथ धकनि सां सुॼी पियो। संदसि नक ऐं वात मां रतु पिए वियो ऐं हिन खे चेल ऐं ॿांह में बि सख़्तु पीड़ा हुई। लाका बंदर पहुचण सां हू सूरज जी शिदत खां फर्श ते लेटी पियो ऐं गुलू माठ कयो हिन खे ॾिसंदो रहियो। हू हुन सवाल ते सोचींदो रहियो त असुलु ॻाल्हि छा आहे। अनूअ खे जेकॾहिं चोरीअ जो इरादो हुजे हा त खेसि ज़रूरु ॿुधाए हा, जेकॾहिं न बि ॿुधाए हा त उतां भॼी वञे हा, ईअं सुम्ही न रहे हा। हिन खे का बि ॻाल्हि सम्झ में न आई। पाण खे लाकब में पुलिस जे हवाले ॾिसी हिन खे पेट में का खॾ पवंदे महसूसु थी। हीअ हिकु नए क़िस्म जी खॾ हुई जा हिन अॻे कॾहिं बि महसूसु न कई हुई। हिन सम्झो त शायदि खेसि बुख लॻी हुई, पर खाधे जी यादि ईंदे ई हिन खे उहा ॻाल्हि बि ठीकु न लॻी। हीअ त महज़ भउ, हिन सोचियो। हिन पंहिंजे चौधारी निहारियो। लाकब में हिननि खां सवाइ हिकिड़ो वॾी ॾाड़ीअ सां मौलवी क़िस्म जो माण्हू हिकिड़ी कुंड में खथे में वेड़ो सुतो पियो। अनूअ जे भर में नीरी कमीस में हिकु अधड़ोट माण्हू गोॾनि में मुंहुं विझो वेठो हो। ॿीअ कुंड में हिकु जवान तलवार कट मुछुनि सां सिगरेट छिके रहियो हो। हिन उन जवान ॾांहुं ॾिठो, अहिड़ियुनि नज़रुनि सां जन में हुन सां सुञाणप करण बदिरां फ़क़ति सिगरेट लाइ छिक थी ज़ाहिर थी। हू जवान बि सम्झी वियो ऐं कुझु चवण खां सवाइ सिगरेट खणी हिन ॾांहुं वधायईं। गुलूअ हिन ॾांहुं अहसानमंद नज़रुनि सां ॾिठो ऐं सिगरेट छिकण लॻो। हिन ॾिठो त संदसि हथ ॾकी रहिया हुआ। 2-3 फूकूं भरे हिन अनूअ खे उथारियो ऐं सिगरेट खेसि ॾिनो। अनूअ बि 2-3 फूकूं भरे ड्रिघा ड्रिघा साह खयां, ॼण त उहो अंदरियूं दूं ॿाहिरि कढण लाइ आतो हो। हिन जो सुॼियल मुंहुं नक ऐं वात वटि ॼमियल रत खे ॾिसी हुन जवान पुछियो, पुलिस मारियो अथसि? न, उस्ताद मारियो अथसि, गुलूअ जवाबु ॾिनो। कहिड़ो उस्ताद? मिस्त्री जंहिं वटि असीं कमु सिखंदा हुआसीं। छो? हिननि खे शक आहे त हिन संदन पैसा चुराया आहिनि। पोइ केॾांहुं कया हिन पैसा? मूं चोरी न कई आहे। अनूअ मुख़्तसर जवाबु ॾिनो, पर हुन जवाब जो अंदाज़ अहिड़ो हो जंहिंमें इनकार सां गॾु बेज़ारी, नफ़रत ऐं हिकु अजीब बग़ावत जो जज़्बो हो। हिन जी आवाज़ में अहिड़ी वॾींदड़ तेज़ी हुई जो जवान खे बि सुवाल पुछण जी ज़रूरत ई महसूसु न थी। गच वक़्तु चुपचाप वेठा रहिया। अनूअ जी अखियुनि में को बि जज़्बो न हो। हिन जे अखियुनि मां त डपु बि निकिरी वियो हो। हिन कमीस जे पलांद सां चपनि ऐं नक जो रतु साफ़ु करे छॾियो ऐं चुपचाप ज़मीन में घुरींदो रहियो। गुलूअ खे अजब उन ॻाल्हि जो हो त एतिरी मार जे बावजूदि हिन जे अखियुनि में लुढ़क न हो। हिन जे अखियुनि में ॼण त सुञ पिए वाका कया। उन्हनि अखियुनि में मज़लूमियत जो अहसास बि न हो। ॿई चुपचाप वेठा रहिया। अनू आहिस्ते भुण भुण कंदे गुलूअ खे चयो, पीउ जो नालो ऐं ॻोठ जो नालो न ॿुधाइजे, खणी केतिरो बि मारीनि, सम्झे? न त मलंग वारो खून बि ॻिचीअ में पवंदो। अनूअ जो दिमाग़ तेज़ीअ सां कमु करे रहियो हो। हिन में सॼी दुनिया खां नफ़रत जो हिकु नओं जज़्बो जागी उथियो। हिन जे दिलि में बदिले जी बाहि जागी उथी हुई, पर उहा अञा बेतरतीब हुई। उन में को सिलसिलो न हो, उनजो को चिटो निशान न हो। फ़िलहाल त ख़ुदि उस्ताद ऐं नंढे उस्ताद जे ख़िलाफ़ बि हिन में बदिले जी बाहि कान थे ॿरी। रखी रखी जेकॾहिं हिन जे ख़्यालनि में को मर्कज़ पैदा थियो बि थिए त उहो हो संदसि पीउ जी कलराठी ज़मीन ऐं चाचस जो माहो माल जो हिकु हिकु थी विकामी वियो। पर ज़मीन खे कलर ॾियण ऐं माल विकिणाइण लाइ जवाबदार केरु हो? उन ते हिन जो ज़हन पहुची न सघियो ऐं हिन पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर ॾेई उन शख़्सियत ताईं पहुचणु ज़रूरु थिए घुरियो जंहिं उहो सभु कुझु कयो हो, जंहिंजे करे अॼु हू दरबदर थी हिन काल कोठड़ीअ में पहुतो हो। तलवार कट मुछनि वारे उथी पोड़े मौलवीअ जे कुल्हे ते हथु रखियो, पोड़े मुंहुं मथे कयूं। हिननि ॾिठो त संदसि अखियुनि में ॻोढ़ा हुआ। जवान हमदर्दीअ खां पुछियो, चाचा तूं कीअं फाथो आहीं? पोड़े पहिरीं त को बि जवाबु न ॾिनो। हू कंहिं गूढ़ी सोच वीचार में हो, पर पोइ ॾकंदड़ आवाज़ में चयईं, अबा वतुज़ मंतशा वतुज़िल मंतशा, इज़त बि अलाह जी मर्ज़ीअ सां मिले थी ऐं ज़िलत बि धणीअ जे वस आहे। अनूअ खे हिकु बैत यादि अची वियो, जोड़िया साईं सभु जिनसार। हिन जे दिलि में हिकु लर्ज़िश अची वई। छा हर ॻाल्हि लाइ उपाइण हार ज़िमेदार आहे?
इज़त ज़िल्लत ज़मीन जो कलर गुरबत शाहूकारी ज़ुल्म मज़लूमियत अजीब आहे ख़ुदा बि रे गुनाह कन खे बुखूं मारे कन खे एतिरो ॾिए जो फाटी था मरनि रे गुनाह कन जी ज़मीन खे कलर ॾियो छॾे ऐं कन जी ज़मीन खे अहिड़ो सरसब्ज़ करे छॾे जो अन जा ख़राब मापंदी पूरा न पवनि न न इहो सभु ठगी आहे कूड़ आहे अलाह साईं अहिड़ो थी नथो सघे माण्हुनि पक अलाह लाइ हरू भरू अहिड़ियूं ॻाल्हियूं घड़ियूं आहिनि जेके हू करे नथो सघे ज़ुल्म जबर बुख कलर ॾाढो त चवंदो हो त अलाह वॾो महिरबानी आहे या त हीअ सभु माण्हुनि जो ठाहियलु आहे ऐं पाण तां गिला टारण लाइ तव्हां अलाह जो नालो वठनि अहिड़ा अजीब अजीब ख़्याल हिन जे ज़हन में लहरूं करे वीरनि वांगुरु लहण चढ़ण लॻा पोइ बि चाचा तूं पीर मर्द पुलिस जे वर कीअं चढ़े पोड़ो हाणे सुॾका भरे रोअण लॻो अमा मुंहिंजी क़िस्मत नौजवान वधीक कुझु पुछणु मुनासिबु न सम्झो गुलूअ वरी नौजवान खां पुछियो अदा तूं छा में फाथो आहीं नौजवान खिलण लॻो आउं त हिते महिमान थी आयो आहियां सूबेदार साहिब खे हफ़्तो को न मिलियो सो खणी अंदरि कयो अथसि मुंहिंजा वार उहे इजो त आया पोइ मुछियुनि खे वटि ॾींदो हलियो वेंदुसि उहो हफ़्तो छा थींदो आहे तव्हीं अञा नंढा आहियो पर असां वांगुरु कंहिं कमकार सां लॻिया तव्हांखे बि उहो हफ़्तो ॾियणो पवंदो पोइ मजाल आहे पुलिस जो अव्हांखे हथु बि लाहे गुलू ऐं अनूअ खे अञा बि कुझु सम्झ में न आयो त हीउ जवान कहिड़ो कमकार कंदो हिन जवान जे अखियुनि में ॾाढी दिलेरी हुई गुलूअ खां रहियो न थियो पुछी वेठो कहिड़ो कमु कंदो आहीं जवान वरी हिकु टहक ॾिनो इधर का माल उधर उधर का माल इधर इम्पोर्ट एक्सपोर्ट सम्झे अनू ऐं गुलू अञा बि कुझु सम्झी की न सघिया ओचितो हिननि लाकब जे ॿाहिरां नंढे उस्ताद खे लंघंदो ॾिठो गुलूअ जे दिलि जो ख़ौफ़ निड़ीअ में अटकी पियो ऐं हिन गिघे आवाज़ में अनूअ खे चयो अनू नंढो उस्ताद अनूअ को ध्यानु न ॾिनो हिन खे हाणे नंढे या वॾे उस्ताद कंहिं सां बि दिलचस्पी न हुई हिन रुगो बेअख़्तियार पंहिंजो हथु बदन जे ॾकंदड़ हिसनि ॾांहुं खजंदो ॾिठो लौंदड़ीअ वारे धक ते हथु फेरींदे हिन कंधु खणी हेठि कयो उहो आहे अव्हांजो उस्ताद नौजवान कुझु सोचे पुछियो न उहो नंढो उस्ताद आहे उन ई अनूअ खे एतिरो मारियो आहे गुलूअ ॾुखारे लहजे में चयो वॾो उस्ताद किथे आहे नौजवान कुझु इश्तियाक सां पुछियो इस्पताल में टंग भॼी पई अथसि ऐं मथे में 2-4 डंडा लॻा अथसि उस्ताद चयो त अनूअ खेसि मारियो चुप कर गुलू मूं तोखे चयो त उहा ॻाल्हि न कढिजे अनूअ बेज़ारीअ मां चयो नौजवान रिड़ी अनूअ जे वेझो थी खेसि पुठीअ ते थपकी हणी चयो शाबाश शेर जो पुटु आहीं टंग पक भॼी पई अथसि या रुगो टंग बराबरि 3 टुकर थी पई अथसि साल खनि त हलण चलण खां छुटो गुलू हिकु नई फ़ख़्र मां चयो ॼण हू पाण उन लाइ ज़िमेदार हो नौजवान कुझु सोच में पइजी वियो पोइ हिन सिगरेट जो पैकेट कढी हिकिड़ो सिगरेट गुलूअ खे ॾिनो ऐं हिकिड़ो अनूअ खे ऐं पाण तीली ॿारे संदन सिगरेट दुखायईं साम्हूं सिपाहीअ परियां ई रड़कई अड़े छोरा इहे सिगरेट किथां आंदव मूंखे ॾियो नौजवान ओर भरो थी सिपाहीअ खे घूरे ॾिठो मूं ॾिना अथमान सिगरेट तूं पंहिंजो कमु कर सिपाही ख़ामोश थी वियो गुलू ऐं अनू हैरत मां नौजवान खे ॾिसण लॻा हिननि जे ज़हन में पुलिस जो उहो तसवुर हो त पुलिस खां माण्हू डिॼंदा आहिनि ऐं न पुलिस माण्हुनि खां पर हिते त ॻाल्हि बिना उबती हुई पुलिस वारो बिना हिसिजी वियो हिननि जे दिलि में उन नौजवान लाइ हिकु अजीब कशिश पैदा थी पई हुई हीउ माण्हू जो पुलिस खे ॾेॼारे सघियो थिए सो यकीननि को ज़ोरावर माण्हू थिए ॾिठो हू हिकु तरह सां हिन जा शुक्रगुज़ार हुआ अनूअ खे सख़्तु बुख अची लॻी हुई हेतिरनि सारनि उल्टियुनि खां पोइ हिन जो पेट बिल्कुलु ख़ाली थी वियो हिन आहिस्ते गुलूअ खे चयो हीअ बुख बि ॾाढी लॻी आहे हित लाइ जे मानी मिलंदी आहे न चवंदा आहिनि त जेल में मानी त मिलंदी आहे अव्हांजो को मिटु माइटु कोन्हे छा नौजवान हमदर्दीअ मां पुछियो न असीं ॿई यतीम आहियूं गुलू जवाबु ॾिनो हिन कुझु अहिड़े नमूने उहे लफ़्ज़ चया जो अनूअ जे दिलि खे झोॿो अची वियो कुझु पैसा अथव नौजवान वरी पुछियो
न भाऊ, हाँ ही 5 जो नोट रखो, ज़रूरत वक़्तु जेकी वणेव सो घुराए वठिजो। हींअर चांहि ऐं डबल रोटी आउं थो घुराए ॾियांव। अड़े सिपाही, साम्हूं होटल खां 3 चांहियूं त घुराए ऐं 2 मस्का बंदि। नौजवान हिकिड़ो नोट शीखुनि मां वधायो ऐं ॿिए हथ सां ॿियो हिकु नोट मरोटे सरोटे संदसि ॿिए हथ में ॾिनई, जो गुलू ऐं अनूअ ॿिन्हिनि ॾिठो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते चयई, हिननि छोकिरनि जो मिड़े ख़्यालु रखजांइ। छुटो आई पुलिस वारे आहिस्ते जवाबु ॾिनो। उहो कुझु न एतिरो जल्द कयो जो हिननि खे सोचण जो मौक़ो ई न मिलियो, पर तॾहिं बि अनूअ चयो, अदा महिरबानी, पर हीउ नोट अव्हां रखो, असीं मिड़े पिया तकंदासूं। नौजवान गंभीरता सां चयो, तूं मूंखे भाऊ अदा करे छॾियो आहे, सो भाइरनि जे विच में लेखो ई कोन्हे। रख अलाह ते मिड़े चङी थींदी। जेकॾहिं मूंसां कमु करण ते राज़ी हुजो त हितां अव्हां जी जिंदु छॾाईंदुसि, पर हिकिड़ी शर्त सां, त मूंसां या मुंहिंजे माण्हुनि सां कॾहिं बि धोखो न कंदा ऐं कॾहिं बि कंहिं सां ॻाल्हि न कंदा त असां कहिड़ा कम था करियूं। क़बूल हुजे त हथु मिलाए दोस्ती ऐं सजण पे वारो हथु। अनूअ बिना कंहिं सोचण जे खणी हथु संदसि हथ में ॾिनो। गुलूअ बि हथु मिलायो, एतिरे में चांहि बि अची वई। चांहि गॾिजी वेई पीताऊं, पर मखण लॻल डबल रोटी रुगो अनू ऐं गुलूअ खाधी। हिननि जे बदन में ॼणो त नओं साहु पइजी वियो। अनूअ खे पंहिंजो सूर ई विसरी वियो। चांहि खां पोइ 3 ॼणा गॾिजी सिगरेट जा सूटा हणण लॻा। अञा सिगरेट ई पीताऊं त हिकिड़ो सिपाही अची तालो खोलण लॻो। अंदरि अची हिन कुंड में सुतल करोड़ उमिरि जे माण्हूअ खे थुॾो हणी चयो, उथड़े, साहब तो सॾई छोरा, अवी बि हलो, साहब तो सॾेव। डपु वरी अनू ऐं गुलूअ जे निड़घट में समेटिजी आयो। मानी खाइण जे बावजूदि गुलूअ खे वरी पेट में खॾ पवंदे महसूस थी। नौजवान हिन ॾांहुं रहम जी नज़रुनि सां ॾिसंदे मुरकी ॾिनो। उन मुर्क हिननि जी हिमत मोटाए आंदी ऐं हू पुलिस वारे सां गॾिजी हिकु ॿिए कमरे में आया, जिते साहब हिकु वॾी टेबल जे पोयां कुर्सीअ ते वेठो हो। सिपाही अंदरि अची दरवाज़ो बंदि करे छॾियो। परियां कुंड में नंढियुनि मुछुनि सां ॿियो पुलिस वारो हिकु नंढी कुर्सीअ ते वेठो, जंहिंजे ॿाहुनि ते 3 पटियूं अठे जी शकिल ते ठहियल हुयूं। कुंड में हिकु बंदूक पई हुई। सूबेदार खे चेल सां पिस्तौल बि ॿधो पियो हो। कुंड में बंदूक सां गॾु कुझु थुल्हा सना चमड़े वेड़ियल लकुण रखिया हुआ। जंहिं दरवाज़े मां हू अंदरि आया हुआ, उन जे साम्हूं बि हिकु दरवाज़ो हो, जंहिं ते परदो ॾिनो पियो। ईअं थिए पियो त ॿाहिरि को वॾो दालान हो। अड़े छोरा, अवी हिन कुंड में थी बीहो, तूं वधी ओरे अच वल। करोड़ो उमिरि जो माण्हू अॻियां वधी आयो। हिन खे छिनल ब्लू कमीस पई हुई ऐं कारी सुथण में बि जितां किथां चतियूं लॻल हुअसि। वेकिरो ड्रिघा छपर, हफ़्ते खन जी अणकटियल ॾाढ़ी, अखियूं ॻाढ़ियूं, नक चप थुल्हा, बदन जो जांठो मुड़ुस ॾिठो। पेर उघाड़ा हुअसि, जंहिं ते मिटीअ जा ॼण त चापोड़ा चढ़ियल थे नज़र आया। वीचारो को हारी ॾारी थो ॾिसिजे, अनूअ सोचियो। अड़े ॿुधाए, तोसां गॾु ॿिया केरु केरु हुआ ऐं माल किथे आहे? सूबेदार कड़कंदे चयो, साईं, आउं बेॾो ई आहियां, मूंखे का बि ख़बर कान्हे। वलूअ जवाबु ॾिनो। हिन जे आवाज़ में न डपु हो न हॿक हुई, महज़ थोरी मिंथ हुई। रिढ जा पुट, आउं पुछां थो त तोसां ॿियो केरु गॾु हो ऐं माल किथे आहे? सूबेदार जो पारो चढ़ण लॻो। साईं, मूंखे ख़बर कान्हे। तॾहिं तो वटि कोन्हे? न साईं। तॾहिं कंहिं वटि आहे? धणी ॼाणे साईं। तूं नाला कोन ॿुधाईंदे? साईं, मूंखे ख़बर हुजे त ॿुधायां। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मूंखे न चोरीअ जी ख़बर आहे, न माल जी ऐं न चोरनि जी। सूबेदार 3 पटनि वारे ॾांहुं ॾिठो। जी साईं। सची हिन जो बाबो बि कंदो? ईअं चई 3 पटनि वारो जमादार उथी बीठो। कुंड मां हिकु थुल्हो लकुणु खणी अची वलूअ जे अॻियां बीठो। पुट, सच त बीठो नच, खणी सची ॻाल्हि कर। ऐं साहब खे तुंहिंजे पारां मिंथ करे तुंहिंजी जिंदु छॾाईंदुसि। जमादार कुझु नरमी कुझु कड़के सां चयो। साईं, मूंखे कंहिं वाह जी ख़बर कान्हे।
वलूअ जे जवाब में अञा बि को डपु न हो। हिन जे अखियुनि जी ॻाढ़ाण रुगो थोरी थधी थियण लॻी हुई। जमादार वलूअ जी बिल्कुलु धूबधू थी बीठो ऐं चयाईं, भला पोइ? वलूअ खे उहो सुवालु सम्झ में न आयो ऐं हू अञा कुझु ॻाल्हाइण वारो हो त ज़ूम मां हिकु उबती चमाट ठका थी वियसि। वलू सॼो धुॾी वियो ऐं थेड़ खाई पोयां किरण लॻो। संदसि पुठियां बीठल सिपाही खेसि अॻियां थेलो ॾिनो। वरी ॿी चमाट जो ठका ॿुधण में आयो, पर हाणे वलू पंहिंजे पेरनि ते बीठो रहियो। जमादार लकड़ रखी ॿिन्ही हथनि सां सिधा उबता थपड़ हणंदो रहियुसि, पर वलू अॾोल थियो बीठो रहियो। हिन जे वात मां रतु वहण लॻो। ॿई चप चीरजी पिया हुअसि, पर हिन जे वात मां रुगो डिघे साह खणण जो आवाज़ ते आयो। अनुअ खे हिन जे रत जो रंग अजीब नज़र आयो। उहो चेह चुगाड़ो पाण नासी रंग जहिड़ो हो। अहिड़ो रंग त फ़क़ति शफ़क़ में हूंदो आहे। हिन सोचियो, या जीअं जॾहिं मींहुं टुटंदो आहे तॾहिं कंहिं हद ताईं आसमान अहिड़ो ॻाढ़ो थी वेंदो आहे। रतु वलूअ जे वधियल ॾाड़ीअ में सीरूं सीरूं थी वहंदो थी रहियो। थपड़ हणंदे हणंदे जमादार जो हथु ढरो थींदो थी वियो। शायदि मारे मारे संदसि हथ ॾकण लॻो ऐं नेठि हिन थपड़ हणणु बंदि कया ऐं कुर्सीअ ते वेही रहियो। अड़े मादर, ॿुधाए माल किथे आहे? सूबेदार कड़को कयो। अलाह खे ख़बर साईं, वलूअ बिना मुख़्तसर जवाबु ॾिनो। अड़े पुलिस वारा, बाहूं पोयां मरोटे झलीस सिपाहीअ खे हुकुम ॾींदे सूबेदार उथी बीठो। सिपाही वलूअ जूं ॿई बाहूं मरोटे पुठियां झले बीठो। सूबेदार साहिबु टेबल खां फिरी अची अॻियां बीह रहियो। ओचितो हिन जो हथु तेज़ीअ सां वधियो ऐं वञी वलूअ जे डिघे छहपर में पियो ऐं पोइ सूबेदार में जेको ज़ोर हो उहो लॻाए हिन वठी छिक ॾिनी। ओॾी महिल गुलूअ जूं टंगूं थड़कण लॻियूं ऐं अनुअ खे पंहिंजे पेट में घुॿ पवंदो महसूसु थियो ऐं दिलि कची कची थियण लॻी। हिन ॾिठो त पहिरियों भेरो वलूअ खां आह निकिरी वई। हिकिड़े पासे जो छहपर सूबेदार जे हथ में हो ऐं मुछुनि मां जितां जितां वार पटिया हुआ उतां रतु मिड़ंदो ठींडियूं ठींडियूं थी उछलूं ॾींदो ॿाहिरि निकिरंदो थी नज़र आयो। अड़ी गॾ जा पुट, हाणे बि खण सची कर, जमादार गिघे आवाज़ सां चयो। वलू चुपचाप कंधु हेठि करे ख़ामोश बीठो रहियो। सूबेदार खे हाणे ॼण त वात मां गफ़ पवण लॻी हुई। पेर कुटियोसि न जे जमादार ऐं सिपाहीअ वलूअ खे दसे खणी पट ते लेटायो ऐं पोइ हिकु थुल्हे लकुण सां जमादार संदसि पेरनि जे तरियुनि मुरियुनि ऐं पॿनि खे कुटण लॻो। जानवर जो चम इंसानी चम ऐं मांस खे खाइण लॻो ऐं जिते जिते उहो धकु थिए लॻो उहो हंधु या त सफ़ा रिटाइजी थिए वियो या हिकु डिघो कारो नील छॾींदो थिए वियो। घड़ी न गुज़री त वलू रड़ियूं करणु लॻो, अलाड़े घोड़ाड़े, पर जमादार न मुड़ियो। वरी बि पेर कुटणु तॾहिं छॾियईं जॾहिं संदसि बांह थकिजी पई ऐं वलूअ जा पेर सॼा नीरा ॻाढ़ा कारा थी विया। हाणे वठी वञी विरांडे में बर्फ़ ते बीहारियोसि। कलाक बर्फ़ ते बीहारे वरी कुटियोसि ऐं वरी बर्फ़ ते बीहारियोसि जेसीं सची न करे। सूबेदार जे अखियुनि में रतु ॿुरंदो थी वियो। जमादार ऐं सिपाही वलूअ खे उथारियो ऐं खेसि धिको ॾेई परदो हटाए दर खां ॿाहिरि कढी विया। जमादार वरी मोटी अची कुर्सीअ ते वेही रहियो। सूबेदार सिगरेट दुखाए गुलू ऐं अनुअ ॾांहुं ॾिठो। अड़े छोरा, नाला छा अथव? सूबेदार चयो। साईं, मुंहिंजो नालो गुलू ऐं हिन जो अनु आहे। पीउ जो नालो छा अथव? गुलूअ जवाबु न ॾिनो। अनु चुपचाप सूबेदार ऐं जमादार खे घूरींदो रहियो। जेकॾहिं हिन जे वस में हुजे हा त उहो ॿिन्ही हिन खे कचो खाई छॾे हा। हिन जे अखियुनि में हाणे छोकिराणी मासूमियत बिल्कुलु न रही हुई। उन्हनि में नफ़रत हुई, महज़ नफ़रत। कुते जा औलाद, पीउ जो नालो छा अथव? सूबेदार रड़ करे चयो। असांखे ख़बर कान्हे, अनुअ जवाबु ॾिनो। तॾहिं हरामी आहियो? ॿिन्ही मां कंहिं बि जवाबु न ॾिनो। किथां जा आहियो? जमादार सवाल कयो। असांखे ख़बर कान्हे। वरी बि अनुअ ई जवाबु ॾिनो।
कपिड़नि मां त ॿराड़ी जा था ॾिसिजो। वरी बि जमादार चयो। गुलू ऐं अनु वरी बि चुप रहिया। उन चुप ते सूबेदार खे कावड़ अची वई। उहो उथियो। हिकु सन्हो लकिड़ो खणी हिकिड़ो हिकिड़ो ॿिन्हिनि खे ॿांह ते वहाए कढियईं। हिननि खे ईअं महसूसु थियो ॼण त ॾेंभूं चोटी वियनि ऐं ॿिन्हिनि जे वात मां सीसराहट निकिरी विया। हरामी भेणिया, जवाबु सवलो न ॾिनो अथव त खल लाहे छॾींदोसांव। साईं, हिननि खे त गौराम शीदीअ जे हवाले करियो। उहो दुआऊं बि कंदो ऐं सचियूं बि कराईंदुनि। जमादार खिली चयो। गौराम जांच ते वियो आहे, अचे त उन जे हवाले था करियूं। सूबेदार चयो। अड़े छोरा, कॾहिं खां चोरियूं करणु शुरू कयूं अथव? साईं, असां कॾहिं बि चोरी न कई आहे, गुलूअ रोंदे चयो। अनुअ गुलूअ जे रोअण ते खेसि अहिड़ो घूरे ॾिठो जो चुप थी वियो। उस्ताद शेरूअ जी चोरी अवां मां कंहिं कई? कंहिं बि चोरी न कई। उस्ताद राति दारू पी ॾाकण तां लथो थिए त किरी पियो ऐं टंग भॼी पियसि। अनुअ चयो। ॾाकण रखियल हुई त पोइ कीअं किरियो? ॾाकण खिसकी वई ऐं उस्ताद जो पेरु थिड़ी वियो। अनुअ गंभीरता सां चयो। तो ॾाकण छो खिसकाई? मूं ॾाकण खे हथ बि न लाथो। हिन जो उहो चवणु ऐं हिकु ॿियो लकिड़ो जेल खां थोरो हेठि अची रसियुसि ऐं पोइ त वसकारो थी वियुसि। अनु रुगो टंगूं हेठि मथे करे पाण बचाइण जी कोशिशि कंदो रहियो। हिन खे ओचितो अलाए छा थी वियो जो हिन का बि रड़ आह न थे कई। न ई हिन खे रोअणु आयो, फ़क़ति हिन जी नफ़रत तेज़ थींदी थी वई। एतिरे में दरवाज़े ते खड़को थियो। सूबेदार वधी दर लाथो ऐं रड़ कयईं, केरु आहे? दरवाज़े मां कारे बुरके सां हिकु ज़ाइफ़ा अंदरि लंघी आई। अंदरि अची हिन बुरको मथे खयों। ज़ाइफ़ा चङी भरियल बुत जी हुई, पर मुंहुं नंढो हुअसि। संदसि चपनि ते सुर्खी लॻल हुई ऐं कननि में वॾा एरिंग पियल हुअसि। ॿाहुनि में थुलियूं सोनियूं चूड़ियूं ऐं कंगण चढ़िया पिया हुअसि। वाह साईं वाह, ॾींहुं हिकिड़ो देरि थी वई त अवां छोकिरे खे झले विया। हेतिरो पंहिंजो रस्तो, पर हिकु ॾींहुं बि न तरसिया। ऐं पिशावर वेई हुयुसि। काल्ह तार मिलियमि त अॼु रेल मां लहंदी सिधी हेॾां वई आहियां। हीअ अवां जो हफ़्तो। ईअं चई उन औरत 100 जा 20 खनि नोट खणी मेज़ ते रखिया। जमादार हिननि छोरनि खे वरी वञी बंदि कर त पोइ घुरायूं था। जमादार ॿिन्हिनि खे वठी वरी अची लाकब में आयो। अनु ऐं गुलू आहिनि साॻिए वक़्तु हफ़्ते जो मतिलबु सम्झी विया हुआ। हिननि सोचियो त काश वलूअ वटि बि कुझु पैसा हुजनि हा त उन जी खुदाई कर ऐं जबर खां बची वञे हा। नौजवान हिननि खे ॾिसी मुरकी ॾिनो ऐं चयाईं, करियो ख़बर? अनुअ बिना कंहिं सोच सम्झ जे ॿांह जो पलांद मथे कयो त हिकु डिघो नील ज़ाहिर थी पियो ऐं पोइ हिकिड़ी टंग जो पांचो मथे कयाईं त उते बि केतिरा नील ज़ाहिर थी पिया। जन मां केतिरा रताइजी आया हुआ। नौजवान ॾिठो त हिन जे अखियुनि में लुड़कनि या रोज़ जो को मंज़र न हो। उन्हनि अखियुनि में फ़क़ति नफ़रत जा नीरा ॻाढ़ा ॾोरा ज़ाहिर थींदा थी विया। ॼण त हिन खे लकुण टंगुनि ऐं ॿाहुनि जे बदिरां अखियुनि में लॻा हुआ ऐं हू हर वार नफ़रत जी हिकु रेखा वधाए थी छॾी। नौजवान नज़रुनि खां घबराइजी वियो। हिन सोचियो त अनुअ जी उमिरि त नंढी आहे, पर संदसि अखियूं त केतिरी न वॾी उमिरि जूं थियूं लॻनि। मुंहिंजा त वाहरू वरिया आहिनि, सो पंहिंजी मोकिलाणी, पर आउं वरी ईंदुसि ऐं अव्हांखे हितां कढाईंदुसि। मिलाए हथ। अनुअ वरी बि हथु संदसि हथ में ॾिनो। घड़ीअ खां पोइ जमादार मोटी आयो ऐं तालो खोले नौजवान खे ॿाहिरि अचण जो इशारो कयईं। नौजवान वेंदे वेंदे अनुअ जे पुठनि ते हल्की थप हणी चयो, यार ज़िंदा त कचहरियूं क़ाइमु। अनुअ खे हुन नौजवान सां रीस जे जज़्बे सां गॾु हिकु अणलखी उकीर जागी आई, पर हू चुपचाप कंधु हेठि करे वेठो रहियो। 2 कलाक खनि गुज़री विया। उनखां पोइ वरी लाकब जो दरवाज़ो खुलियो ऐं हिकु सिपाहीअ जे सहारे ते वलू अंदरि दाख़िल थियो। अंदरि अचण सां ई सिपाहीअ वलूअ खे धिको ॾिनो ऐं वलूअ वञी बूथ भर किरियो। अनुअ उते खेसि सिधो कयो। संदसि बूथ सॼो रतु थियो पियो हो। ॿियो छापर बि पाड़ो पटे छॾियो हुअसि ऐं उते ॻाढ़ो रतु ॼमी कारो थी वियो। 2 कन बि सुॼी पिया हुअसि। संदसि पेर सुॼी दड़ो थी पिया हुआ ऐं हंधि हंधि खां चीरजी पिया हुआ। उते बि रतु वही कारो थी ॼमी वियो हो। पोड़े मौलीअ हिकु भेरो वलूअ ॾांहुं ॾिठो ऐं का आयत पढ़ी वरी मुंहुं मुननि में हणी वेही रहियो। वलू टंगूं बिल्कुलु सिधियूं करे सुम्ही पियो। अनुअ खे ईअं महसूसु थियो
ॼण त वलूअ जे जिस्म जी सॼी पीड़ा हिन जे जिस्म में घिड़ंदी समाजंदी थी वई ऐं हिन खे पंहिंजे ॾकंदड़ जिस्म जे हर धक में पहिरियों भेरो सूरु थियणु लॻो। इंसान सां इंसान अहिड़ी हालत बि करे सघे थो, उहो पहिरियों तजुर्बो हिननि अखियूं ॾिठो। गुलूअ खे वरी बि बुख लॻी हुई। अनूअ खां बुख बिल्कुलु मोकिलाए वई हुई। गुलूअ जॾहिं बुख जो नालो खयूं तॾहिं अनूअ खे ॼण त घणे खाइण जे करे हिकु खटी ऐं कोड़ी ओघराई आई, पर गुलूअ जे करे हिन साम्हूं बीठल पुलिस वारे खे सॾु कयो ऐं खेसि 5 जो नोट ॾेई 2 ॼणनि जी मानी आणण लाइ चयईं। कुझु वक़्त खां पोइ 4 मानियूं ऐं 2 प्लेटूं बोड़ जूं सिपाही सीखुनि मां टपाए हिननि खे ॾिनियूं। चाचा वलू उथी बि गिरह खा। अनूअ खे वलूअ खे चाचा चवंदे पंहिंजो सॻो चाचो यादि अची वियो, जो खेसि मेह जे खीर जा गुहा हणंदो ऐं हिन खे वलूअ लाइ ओतिरो ई प्यारु ओतिजी आयो हो। वलूअ रुगो कंध सां न कर कई, पर अनू वटसि रिड़ी आयो। चाचा तोसां जेकी थियो आहे ऐं मतां अञा कुझु थिए, हुन लाइ बग़ैर विझी वात त सॼो कर। हिन में हिकदमि वॾनि वारी गुफ़्तगूअ जो अंदाज़ अची वियो। वलूअ जे तजुर्बे हिन खे ॾींहं वॾो करे छॾियो हो। अनो टेक ॾेई हिन खे उथारे विहारियो ऐं पंहिंजे हथ सां गिरह भञी संदसि वात में विधाई। वलू पंहिंजो वात बि पूरो न थिए खोले सघियो। संदसि मथियो चप सुजंदो थी वियो ऐं हिन खे खाइण में सख़्तु तकलीफ़ थिए थी, पर हिन खे 2 ॾींहंनि खां बुख ॾिनियूं, सो बुख खां खाईंदो रहियो। गुलूअ वरी मौलवीअ खे सलाह हईं, पर मौलवीअ बि न कर कई ऐं चयईं मुंहिंजी मानी घरां ईंदी। हिन खे पंहिंजो घरु आहे। अनूअ सोचियो, केॾो न भाग वारो आहे हिन खे भाग वारनि सां ॼण त हिकु अणलखी चिड़ थी पई हुई। हीउ छो भाग वारो आहे ऐं असीं छो तण निभाॻा। हिन जो ध्यानु वरी बि वलूअ ॾांहुं हलियो वियो। हिन जवान मर्द में सुम्हण जी सहण जी केतिरी न कुवत आहे। शायदि सहण जी उन कुवत ई हिन में पंहिंजे धकनि सहण जी हिमत पैदा कई हुई। हिन हुन सां ॻाल्हाइण ते चाहियो, पर संदसि वात जी सोच जे ख़्याल खां चुप थी वियो। पर हू अञा उन हैरानीअ में हो त एतिरी मार कुट खां पोइ बि हिन सची न कई। सोचियो ओचितो हिन जे ज़हन में उहो सुवालु पैदा थियो त मतां वलू सचो हुजे ऐं हिन खे कंहिं कूड़े केस जे शक में झलायो आहे। पर जेकॾहिं हीउ खणी सचो बि हुजे, पर मार खां बचण लाइ खणी कनि माण्हुनि जा नाला खणिया, कम अज़ कम मार खां त छुटी पवे। हिन खे ख़ुदि बि उहा ॻाल्हि बुरी लॻी। पाण मार खां बची ॿियनि खे साॻी मार खाराइण बि शायदि हिन गुनाह सम्झो हूंदो। उहो शक हिन खे परेशान कंदो रहियो ऐं जॾहिं पाणीअ जो गिलास पी वलू वरी लेटण ते हो तॾहिं अनूअ खां रहियो न थियो। पुछी वेठुसि, चाचा कूड़े केस में झलियो आहीं कीअं? वलूअ रुगो कंध सां हाकार कई ऐं अनूअ जे दिलि में का शइ मरी वई। शायदि हमेशह लाइ उनखे कानून जो डपु चइजे या शराफ़त, कानून जो एहतराम चइजे या इंसानियत। ओचितो हिन खे उहो शक जाॻियो त वलू मरी रहियो आहे। हिन जे साह खणण जी रफ़्तार ऐं हिन जो लुछण फथकण ॾिसी हिन खां रहियो न थियो ऐं हिन सिपाहीअ खे सॾे चयो, हीअ हमरा पोयनि पसान में आहे, हिन जो को बिलो करियो न त हीउ मरी वेंदो। हिन खे पंहिंजे पाण ते हैरत हुई त हिन जे आवाज़ में हमदर्दी या अर्ज़ु करण बदिरां हिकु अजीब मग़रूरी ऐं रोबताब अची वियो। सिपाहीअ लियो पातो ऐं ॾिठाई त वाक़ई वलूअ जी हालत ख़राबु हुई। हू उतां हटी सूबेदार जे कमरे ॾांहुं हलियो वियो। सूबेदार जमादार ऐं ॿिनि सिपाहियुनि सां गॾु अची लाकब जे ॿाहिरां बीठो। अनूअ ॾिठो त ख़ुदि सूबेदार ऐं जमादार जे मुंहं ते परेशानी ऐं डप जा आसार पैदा थी विया। अड़े खोले कढोसि ॿाहिरि रन जेके मुर्गो मरी न वञे ऐं पऊं आज़ार में। 2 सिपाही वधिया ऐं तालो खोले हिन खे खणी ॿाहिरि निकिता। अड़े छोरा गाॾीअ खे सॾु कर। अनूअ मोटर जे इंजण जो आवाज़ु ॿुधो ऐं पोइ वरी ख़ामोशी छांइजी वई। हिरपण सां अलाए जे वीचारे खे केॾांहुं वठी विया। गुलूअ उॿाणिकाईअ मां चयो, खणी विया हूंदसि कंहिं डॉक्टर ॾे, कुझु इलाजु कराईंदसि। जेकॾहिं मरी पवे त सूबेदार टीप खाई वञे। कानून में एॾो हिन खे माण जी मनो थियल आहे। मौलवीअ पहिरियों भेरो हिननि सां सही तरह ॻाल्हायो। तॾहिं त मूंखे नथा मारीनि,
जो आउं शहरी माण्हू आहियां, मुंहिंजे पोयां मुंहिंजा पुट सूबेदार ते केस करण में देरि ई न कनि। जेकॾहिं रुॻो आउं खेनि उहो चवां त मूंखे मार कढी अथनि, मौलवी फ़ख्र मां चयो। ॾोहारिन खे माण कानून में मन आहे, उहे लफ़्ज़ बि अनूअ जे ज़हन ते चिटिजी विया। मन हूंदे जे पुलिस हेतिरो थी मारे, सो बि शहरनि में ही हाल आहे त ॿाहिराड़ियुनि में त अलाए कहिड़ो हाल हूंदो। पंहिंजे ॻोठ में त हिन पुलिस वारनि खे सॼो ॾींहुं वॾेरे जे उताक ते भंग जे डंडे कूंडे अॻियां ॾिठो हो, ऐं वॾेरो जंहिंसां कावड़िबो सो या त ढगनि जे चोरीअ में ॿधिजी वेंदो हो या मार खाई पग लराए मोटंदो हो। हिते शहर में बि वॾेरे जहिड़ा के हूंदा जेके पुलिस खे पिया पालीनि, के हफ़्ते जे सूरत में ऐं के ॿियनि ते कूड़ा केस कराए पिया पुलिस जा हफ़्ता वधाइनि।